इस्लाम कोट पुलिस जेके पौरत आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ ऋण मारे ॾिनो आहे। इस्लाम कोट जे SHO कुर्बान राजड़ ऐं उन सां गॾु उनजो जेको एहलकार आहे आरिफ खोसो, उन्हनि जी ज़ियादतुनि जे ख़िलाफ़ ही मुख़्तलिफ़ ॻोठनि जा माण्हू आहिनि उहे रोडनि ते निकिरी आया आहिनि। इस्लाम कोट प्रेस क्लब ॾाढो एहतजाज कनि पिया। इन्हनि खां पुछूं था त हू छा था चवनि। इस्लाम कोट में ख़ुसूसन जेको हिकिड़ो दादलो आहे आरिफ खोसो, शायदि उन खे असां ईअं ॿुधो आहे त SHO कुर्बान राजड़ जी मुकमल हिमायत आहे, जंहिंजी हिमायत सां ई हींअर जेके ग़रीब पोरियत जेके 500 रुपया तारीख़ ते हिते अचनि था कमाइण जे लाइ होटल ते, उन्हनि खे गिरफ़्तार करे थो। ही टियों ॾींहुं वाक़ियो थियो आहे। हिकिड़ो छोकिरो होटल मंझां हुननि ग़रीब पोरियत जेको 500 रुपया तारीख़ ते कमु कंदो होटल ते, उन्हनि खे हिननि गिरफ़्तार कयो आहे ऐं हीअ FIR आहे। हिननि में हिननि ॼाणायो त असां मेहारी रोड तां, हालांकि उते 100 माण्हू शाहिद आहिनि ऐं उहो होटल वारो या जेके बि उते जा मक़ामी आसपास माण्हू उहे शाहिद आहिनि त कहिड़ी हालत में उन छोकिरे खे खयऊं। जुंज आहे SHO जुंज जेको आहे गुलाम रसूल नालो अथसि, हिन जुंज कयो। अॼु सुबुह जो बि मूं वटि आयो, मूंखे पैसा ॾे 30,000 रुपया। बाबा ऐं छाजा पैसा ॾियां, ऐं छाजा पैसा ॾियां, ऐं जेको सो कि मूं कल्ह छोकिरो ज़मानत करे छॾारायो, का शइ कोन्हे। तव्हां मुंहिंजी खाने मंझां पैसा 8,300 रुपया कढी विया आहियो। उहे बि मूं चयो बाबा 8,300 रुपया तव्हां कढी विया, वरी बि तव्हां पैसा मूंखां पिया घुरो। जेको असुल जेके मंशियात फ़िरूश आहिनि उहे सरेआम घुमनि हलनि पिया। बाक़ी जेको होटल ते जेको धंधो करे थो, पोरियत करे थो, 500 रुपया 300 रुपया मज़ूरी ते कमु कंदो आहे, उनखे शाम टाइम जेको बि उनखे माण्हू कंदो आहे ॿाह मां झलियो, जीअं रिज ॿकरी झलियो रवाना करे छॾीनि। असीं हिन उते वञनि थाननि ते, उते उन्हनि खे गिरफ़्तार करे ऐं उनखे चालान करे छॾीनि। अड़े हिन जो छा थियो, हीउ पेनू फ़क़ीर आहे, हीअं थो करे चर्च विकिणे थो, उहो ख़बर न आहे त हीउ होटल ते कमु कंदो आहे 300 रुपया मज़ूरी करे। 200, 300, 500 जी तारीख़ ते जेके मज़ूरी करे रहिया आहिनि उन्हनि खे झलियो हलियो पियो वञे। बसि असां जॾहिं वञूं था उते पुछा कछा करी वञूं, बाबा हिन खे छो तव्हां खणी आयो, छाजे लाइ खणी आयो, तॾहिं ईअं था चवनि त हीअ असांखे फलाणी जॻह ते मिलियो, फलाणी जॻह ते मिलियो, हीउ चर्च थो विकिणे, हीउ अफ़ीम थो खपाए, हीउ को ग़लति धंधो थो करे। बाबा हीअ त धंधा वीचारा ॿाराड़ी जा माण्हू आहिनि, हिते मज़ूरी जे लाइ अचनि था। इस्लाम कोट जो करता धरता आरिफ खोसो बणियल आहे। असां वस वारनि खे अपील था करियूं, IG सिंध साहिब खे ऐं DIG मीरपुर ख़ासि खे ऐं ॿिया जेके बि वस वारा आहिनि, MNA डॉक्टर महेश कुमार मलाणी आहे, वज़ीर आला सिंध सईद मुराद अली शाह आहे, उन्हनि खे असां जेको आहे सो मुअदबना गुज़ारिश था करियूं त अहिड़नि माण्हुनि खे इस्लाम कोट जे थाणे तां इन्हनि खे नेकाली ॾिनी वञे ऐं जीअं ग़रीब ऐं मिसकीन मारू माण्हू पंहिंजो रोज़गार करे सघनि। ही मुतालबो कनि पिया IG सिंध, DIG मीरपुर ख़ासि ऐं शीशन जज थरपारकर खां त नोटिस वरितो वञे। इस्लाम कोट पुलिस जेका से हितां जे ग़रीब मिसकीन मारू माण्हू पहुरत आहिनि उन्हनि जे ख़िलाफ़ जेका धरती तंग करे छॾी आहे। हीअ चवनि पिया त SHO इस्लाम कोट ऐं आरिफ जेका खोसो आहे उनखे हितां हटाए ईमानदार SHO आहे उनखे मुक़ररु कयो वञे। गाज़ी बजीर, अवामी आवाज़ TV न्यूज़, इस्लाम कोट। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।